जी दोस्तों, अॼु तव्हांखे असां दुनिया जो क़दीम तरीन मंदरु ॾेखारियूं था, जेको हिंगलाज जो मंदर जे नाले सां सॼो वेंदो आहे, जिते नानी माता जी जो मंदरु आहे। ऐं उते साईं शाह लतीफ़ साहब बि आया हुया। हुनजी वॾी हिकिड़ी हिस्ट्री आहे। ऐं इहो मंदरु बलूचिस्तान में कराची खां तक़रीबन 250 किलोमीटर परे बलूचिस्तान सूबे जे अंदरि कुंड मलीर खां कुझु 8-10 किलोमीटर पहिरियां आहे। त अॼु असां उहो तव्हांखे ॾेखारींदासीं। उते साईं महाराज साहिबु जेको आहे उनखां इंटरव्यू बि कंदासीं। त अचो त हिंगलाज जे मंदर जो दीदार कयूं। दोस्तों, हाणे नाश्तो कयूं पिया। साजिद अली हको साहब असां सां गॾु आहे, साईं तस्लीम भुट्टो साहब ऐं जुनैद शेख साहब। नाश्तो इहो ई असांजो अंडो पराठो, वरी चणा। हाणे निकिरण खां पहिरियां ज़रूरी आहे त नाश्तो वाश्तो बि थियलु हुजे। बसि असां कराची मां निकिता आहियूं। हिनमहिल असां यूपी मोड़ तां निकिता आहियूं ऐं हाणे असां लियारी वारी एक्सप्रेस जेका आहे उहा क्रॉस करे अॻिते हलूं पिया। हाणे असां बलूचिस्तान जी हद में पहुची विया आहियूं। हिते हाणे लखा हिकिड़ी जॻह ते आहे वॾो ख़तरनाक, रुॻो रणपट आहे, रुॻो रोड ई रोड आहे, वॾा पहाड़ आहिनि। तव्हांखे ॾेखारियूं था साम्हूं हिकिड़ो तमामु वॾो पहाड़ आहे ऐं परे खां ॾिसण में हुन में वरी दहशत आहे। ही मोबाइल जी कैमरा जी रेंज खां थोरो परते आहे, जंहिंजे करे एतिरो रेंज में न पियो अचे। ऐं हिते एतिरी रश बि न आहे, थोरा माण्हू हिते जेको आहे सो वञनि कनि पिया। हाणे गर्मी बि ॾाढी आहे हिते। तव्हां दोस्तों पाणी पाण सां गॾु खणी अचिजो। रस्ते में अगरि कोई वॉशरूम जी ज़रूरत पए त हुते कोई वॉशरूम वग़ैरह बि कोन अथव, पोइ ईअं माण्हू हेॾे होॾे साइड ते हलियो वेंदो। हे दीदार अली बलोच हुयो जंहिं असांजी ख़िदमत कई हिन होटल ते, चांहि वांहि प्यारी असांखे। ऐं इहो जेको इलाइक़ो आहे इहो बलूचिस्तान जो लियारी आहे। हिकिड़ो सिंध जो लियारी जेको कराची जे अंदरि आहे, ॿियो वरी आहे बलूचिस्तान जो लियारी। ऐं हिते पाणी जी वॾी किल्लत हुई। हिन दीदार असांखे ॿुधायो त हिते पाणी ई न आहे। वरी पहाड़नि जो सिलसिलो शुरू थी वियो। पहाड़ जिन्हनि जा मुख़्तलिफ़ शेप हुया, हिकिड़ा ईअं सिधा पहाड़ हुया, ॿिया वरी कुंडाइता पहाड़ हुया। हाणे साम्हूं तव्हां ॾिसो था, हीअ एतिरो त मथे हुया ऐं ॾिसण में क़रीब लॻनि पिया, पर इहे जेकॾहिं हिते पंधु वञिजे त 8-10 किलोमीटर खां मथे ई हूंदा। हिन रोड ते तक़रीबन वॾियूं गाॾियूं नज़र आयूं ऐं जीअं कोचूं थियूं या इहा 1600 सीसी या 1300, सो असांजी अल्टो गाॾी हुई। ऐं वरी हुन सां गॾोगॾु आउं हिकिड़ो थोरो नओं ड्राइवर बि हुयुमि, त ईअं 100 जी स्पीड ते सॼी गाॾी लुॾे पई, त वरी हुन में चुप थी पियो वञा। वरी पहाड़नि जो सिलसिलो शुरू। ऐं दोस्तों असां हाणे बीठा आहियूं हिते। हिन पुल जो नालो छा आहे? अंगोल पुल ते साईं दोस्त असांजो केपी के जो दोस्त आहे, साईं बलूचिस्तान जो, साईं त कराची जो ई आहे। पिशावर से वैसे मुलाक़ात थी हुई है सफ़र में। वरी अॻिते हलूं था, थोड़ा तव्हांखे नज़ारो करायूं। अच्छा, केपी के में तो इससे भी ज़्यादा बड़े हैं पहाड़। हाँ, ये तो इधर के नज़ारे अलग है, उसके अलग है। ये नहीं अक़वाम मुत्तहिदा में पूरी दुनिया में घूमा, लेकिन बलूचिस्तान का नज़ारा इसका। हाँ, क्योंकि भाई वाले केपी के घूम के हैं, उन्होंने बताया कि केपी के वाले और भी पहाड़ ज़्यादा बड़े हैं। दोस्तों, ही वरी हिकिड़ी पुल हुई जेका ॿिए रोड सां वञी मिले पई। ही बि काफ़ी वॾी हुई, या नदी जे मथां ठहियलु आहे। नदी जो पाणी तां गुज़रंदो आहे, छाकाणि त हिते पाणी जी वॾी किल्लत आहे। बलूचिस्तान सां बि साॻियो ई जीअं सिंध सां आहे, ॿिन्ही सूबनि में पाणी जो मसइलो आहे। त हीअं हाणे असां पहाड़ी सां गॾोगॾु जेको आहे हिंगलाज जे मंदरु पहुचण वारा ई आहियूं। दोस्तों, फाइनली असां हाणे अंदरि पहुची विया आहियूं। अहाते में ही कुझु बिल्डिंग्स ठहियल आहिनि। हिते जेके यात्री हूंदा आहिनि उहे हिते रहंदा आहिनि। के त काफ़ी ॾींहं रहंदा आहिनि, जेसिताईं उन्हनि जी मन्नतूं वग़ैरह पूरियूं थियनि। गाॾी बीहारण जी जॻह ऐं मंदरु काफ़ी परे हुया। हाणे असां हितां निकिरणु शुरू थी विया आहियूं। हे असांजो वरी होॾे माइक ते असां पंहिंजो वीडियो त ठाहियोसीं, लेकिन उहो वरी हलियो कोन। हाणे हीउ जेको मंदरु आहे मथे तव्हां ॾिसो था, इहो नानी माता जो मंदरु आहे। नानी मोमाती नालो हुयो हिन जो।
हाणे हिते असां चढ़ंदासीं। हीअ साम्हूं जेको तव्हां घाट ॾिसो था, इहा पत्थर जे इहा जबल जे अंदरि ई हिकिड़ी घुर ठहियलु आहे, जिन जे अंदरि मां यात्री वेठा आहिनि पिया ऐं उते खाइनि पीअनि पिया, उते ई रहनि पिया। यात्री परे परे खां ईंदा आहिनि, ख़ासि तौर सिंध मां घणा आया सिंधी बि ॻाल्हाइनि पिया। हाणे इहो मथे जेको ॾाकिणो तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिते मथे आहे मोमबती जो सैकी थो पए, ॾाढो ॾुखियो आयो आहे हिते मथे चढ़णु। 3-4 साड़ियूं खणणियूं पवंदियूं। हलो अॻिते हलूं था। दोस्तों, ये जो सवेर मां तव्हांखे यात्रियुनि जी जॻह ॾेखारी, उहा साॻी इहा जॻह आहे जिते इहो हिकिड़ो कपिड़ो ॻाढ़ो नज़र अचे पियो। इहो असां एतिरो मथे हुयासीं जो इहो असांखे नंढड़ी घुर नज़र ई न पई अचे। साॻियो ई बोर्ड लॻो पियो आहे, अंदरि यात्री वेठा आहिनि जा मथां। ऐं हाणे असां पहुची विया आहियूं मोमबती मंदर ते। इहे मुंहिंजे पोयां जेके 3 मूर्तियूं ॾिसो था, इहे सिर्फ़ु हिते पियल आहिनि ऐं हीअ लॻल आहिनि जेको आहे सो ॻाढ़ा झंडा। त इहे मोमबती इहे 3 मूर्तियूं सिर्फ़ु मथे पियूं हुयूं। असां जेको चढ़ी वियासीं 212 इहे ॾाका हुया जेको मथे चढ़ी वियासीं। उनखां पोइ सिर्फ़ु इहो मिलियो असांखे मंदर में। ऐं असली मंदरु अञा परते आहे, जेको हिंगलाज जो मंदरु आहे। ओॾी हाणे असां वञूं पिया, हेठि लहूं पिया। हेठि लहण बि वॾो मसइलो हुयो, छाकाणि त पहाड़नि ते चढ़ण बि हिकिड़ो वॾो ख़तरनाक आहे। हाणे हीअ दोस्त लहनि पिया मथां, अगरि थोरो बि पेर स्लिप थी थो वञे त उहो माण्हू अलाए केतिरो हेठि खाई में वञी किरे थो। दोस्त पंहिंजा वीचार ॾियनि पिया। हाणे हलूं पिया, बसि हेठि लही करे हलंदासीं हिंगलाज जे मंदर ते पैदल ई। ॿाहिरि हाणे असां पहुची विया आहियूं। ॿाहिरि गांइ माता, बकरियूं, इहे छेला आहिनि। ऐं हीअ मंदर जो ॿाहिरियों दीदार आहे, ॿाहिरियों मंज़रु आहे। मथे शींहं इहे बीठा आहिनि, छा इहे पथर वारा ठहियल आहिनि। हाणे असां अंदरि आयासीं। अंदरि अचण खां पोइ असीं हनुमान जो तव्हांखे दीदार करायूं पिया। हिते बि अंदरि हिकिड़ी घुर ठहियलु आहे, हिकिड़े पहाड़ जे अंदरि ई हनुमान साईं आहिनि। ऐं हिन जे मथां बि हिकिड़ी इहो ठहियलु आहे, छत सुठी ठहियलु आहे। ऐं हीअ अंदरि कुझु मूर्तियूं वग़ैरह आहिनि। हीअ गुलकारी तमामु ज़बरदस्तु आहे। हाणे असां जेको आहे मथे मंदर जी तरफ़ वञी रहिया आहियूं। हेठि फर्श बि काफ़ी गरम हुयो। मथे ॾाकिणुनि खां पोइ मंदरु ईंदो। हीअ साईं महाराज साहब वारा वेठा आहिनि छा हिते। हाणे असीं मथे वञूं पिया। हाणे हिते अंदरि छाकाणि त कैमरा हल न हुई, वॾी मुश्किल सां इहो बि थोरो असां जेको आहे भरियोसीं। नानी माता जो असली मंदरु इहो ई आहे। असां फाइनली साईं ते पहुची वियासीं। काफ़ी वॾो सफ़र हुयो, उन बि ॾाढी लॻी, पर असां साईं महाराज साहब असां सां मिली वियो आहे। साईं खां थोरो कचहरी बि कंदासीं। साईं भिटाई साईं जो हाल वाल वठंदासीं। साईं भिटाई साईं बि हिते आया हुया, दीदार ते करे विया आहिनि पंहिंजे दौर वक़्त में। ऐं हीउ केतिरो मंदरु पुराणो आहे इहो बि साईं खां पुछंदासीं। थोरो क़रीब बाबा, वॾियूं महिरबानियूं, तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हांजा इहे वॾा कुर्ब। असीं बि पंहिंजे तहे दिलि सां तव्हांजो स्वागत करियूं था। अचण जूं ख़ुशि आमदीद, भली कार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, असांजी दुआ आहे तव्हांखे। बाबा, असांखे थोरो तारीख़ जे बारे में ॿुधायो, मंदरु केतिरो पुराणो? बाबा, हीउ मंदरु जेको आहे न, तक़रीबन 32 लख साल पुराणो। अच्छा। छाकाणि त असांजे वेदनि जो हिसाबु आहे, किताबु आहे जेको, उन में इहो लिखियलु आहे त हीउ सतयुग खां वठी मंदरु आहे असांजो। सतयुग जी उमिरि हुई 17,28,000 साल। उहो दौर गुज़री वियो। तंहिंखां पोइ आयो त्रिपिता युग, ॿियो दौर, हुनजी उमिरि हुई 12,96,000 साल। उहो दौर गुज़री वियो। तंहिंखां पोइ आयो टियों दौर, हुनजी उमिरि हुई 8,64,000 साल। उहो दौर गुज़री वियो। हाणे इहा चोथों दौर, आख़िरी, जेके सभु नबी चवंदा आहिनि आख़िरी दौर, इहो आहे कलयुग। शाह साहिब कलयुग जो नालो वरितो आहे। हीउ कलयुग जी उमिरि आहे 4,32,000 साल, पर इनखे गुज़रिया आहिनि 5,118 साल। 5,118 साल ॿिया मिलायूं था, थींदा 38,93,118 साल। जॾहिं हीउ मंदरु असांजो ठहियो हो, इहे मूर्तियुनि जो निर्माण थियो, माता कयो हो, माता हिते आई हुई त आसमान तां, ऐं ज़ालम बादशाह हुंगोल खे मारई हुई, तॾहिं उहो हो सतयुग जो दौर, पहिरियों दौर। उनखे 6 लख साल गुज़री चुका हुआ। तव्हां जेकॾहिं 6 लख साल उन मां कटींदा त बाक़ी बचंदा 32,93,118 साल। हीअ असांजो झूने में झूनो मंदरु, 32,93,118 साल। बाबा, लतीफ़ साईं जे बारे में जेतिरो असां ॿुधो आहिसीं त हिते छा थियो जो हिते वेठा हुआ योगेश्वर, पूॼा पिया कयूं। ओॾीमहिल त जेको हो सो मिठाई बिठाइयूं त कोन हुयूं, फ्रूट बि कोन हुआ,
बकरियूं हिते घुमियूं पिया, उन्हनि छा कयो पंहिंजे पकनि प्यालनि में, मिटी जे पके प्यालनि में बकरियूं ॾोई करे खीर अची माता जे अॻियां रखी छॾियो। शाल थी बिटाई बि आयो, तीअं खीर खे ॾिठो, हुनखे ॾिठो, चवणु लॻो नानी मां खीर पियो। पोइ 3 दफ़ा चई करे चौथे दफ़ा हुन प्यालो खयो, प्यालो खणी होंठनि ते रखी त हुन खीर पीअणु शुरू करे छॾियो। मूर्ति जेको परी मूर्ति तव्हां ॾिठी हुई न वॾी, जेकी लेटियल हालत में आहे, उन मूर्ति, उन जो नालो हिंगलाज माता आहे। छा लथी बिटाई, हुनखे नानी मां चयो, नानी मां खीर पियो। जॾहिं खीर पी वई तॾहिं उन्हनि जेके वेठा हुआ, जोगी वेठा हुआ, योगेश्वर स्वामी, त ॾिठो त हीउ केरु आहे, भॻवानु आहे, वॾो को फ़रिश्तो आहे केरु, हिनखे झले करे पुछूं था। साईं त उन्हनि जी नियत सम्झी वियो। पोइ साईं आयो हेठि हिते तलाउ हो, हिते साम्हूं जिते तव्हां अचो पिया न, हीअ त सुकी वियो आहे, हिते तलाउ हो, 22 फुट माना डुघो हो, माना ऊन्हो हो, 22 फुट ऊन्हो हो तलाउ। हिते साईं टुॿी हई, टुॿी हणण सां ग़ाइबु थी वियो, वञी ठटे मां निकितो। ठटे में मकली मंदर, त मकली ते तव्हां वेंदा, रोड जे हुन तरफ़ ॾिसंदा त हिकिड़ी खिड़की आहे, उन मां साईं निकितो। तंहिंजे करे हुनखे चवंदा आहिनि बिटाई जी खिड़की। इहा साईं जी जेकी कहाणी हिते थी उहा आहे। साईं तव्हांजो बेसिकली तालुक़ किथां जो आहे? बेसिकली हितां जा आहियो तव्हां, ऐं तव्हांजो पूरो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आहे महाराज गोपालगिरी, ऐं बेसिकल आहियां सिजावल शहर जो, ठटे ज़िले। हींअर त ज़िलो थी वियो आहे सिजावल, पर पहिरीं ठटे ज़िले जो हिकिड़ो हिसो हो, तहलको हो, ऐं उनजो हिते रहाकू आहियां। हाणे मुंहिंजी राइश जेकी आहे सो ठटे में आहे, हाणे ठटे में रहंदो आहियां। अच्छा, पोइ जिथे साईं जी खिड़की आहे, साईं बिटाई साईं जी, तव्हां उतां जा ई आहियो? हुतां घुमी आया आहियूं, ॾिसी आया आहियूं, सभु कुझु करे आया आहियूं। मकली बि ॾिठी आहे, ऐं मकली जे हेठि हिकिड़ो मंदरु आहे, उहो बि तव्हां ॾिसी अचिजो। सही बाबा, सिंध लाइ को मैसेज ॾियणु चाहींदो, जेके ॿिया असांजा हिंदू बिरादरी आहे उन्हनि जे लाइ को मैसेज? सभिनी जे लाइ इहो आहे त ॿिया प्यार ऐं अमन सां रहो। प्यारी में बि प्यार आहे, प्यार ई सभु कुझु मज़हब आहे, धर्म बि मज़हब प्यार आहे, त दीन बि प्यार आहे। तंहिंजे करे प्रेम सां रहो हिक ॿियनि सां। इहो न सोचो हीअ मुस्लमान आहे, हीअ ईसाई आहे, हीअ सिख आहे, हीअ आहे, जेको कुझु आहे हुनजो मज़हब हुन वटि आहे, तव्हांजो मज़हब तव्हां वटि आहे। तव्हां हिक ॿियनि सां इंसानी जे तरह प्यार करियो। जीअं सूफ़ी अज़म में हूंदो आहे, तीअं सूफ़ी अज़म जी हिकिड़ो बुनियादु हूंदो आहे, तीअं हुन बुनियाद खे झले रहो। इहो मुंहिंजे सिंध वारनि खे पैगाम आहे, ऐं आउं सम्झां थो त उहे सम्झी विया हूंदा। ऐं सिंध वारा प्यारा माण्हू बि आहिनि, सदाईं प्यार करण वंडण वारा माण्हू आहिनि। उते जा जेके दरवेश आहे, अॼु साईं बिटाई आहे, शहबाज़ कलंदर आहे, उन्हनि बि सदाईं प्यार जूं ॻाल्हियूं कयूं। असांखे उन नक्श क़दम ते हलणु घुरिजे। मंदरु जिते असां आयासीं काफ़ी पहाड़नि जे विच में हुयो आहे, पहाड़नि जे विच में आहे, ऐं साईं सां तमामु ज़बरदस्त कचहरी थी। ऐं अगरि तव्हांजो हिते अचणु थिए त हिते पाण सां गॾु पाणी ज़रूरु खणी ईंदा कयो, छो जो हिते पाणी जी किल्लत आहे, ऐं हितां जो तमामु पुरसकून माहौल आहे। साईं जो हिकु दोस्त आहे अंब गोपांग साहब, उनजो रेफरेंस साईं खे ॾिनो आहे, उन लाइ को मैसेज साईं? असां दूर आहियूं, पर दिलनि खां दूर कोन आहियूं, गॾु आहियूं, सदाईं गॾु रहंदासूं। पर तव्हांजो मैसेज पए थो, सलाम पए था, वालेकुम सलाम, असांजा बि सलाम क़बूल करियो प्रेम भरिया। ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां असांजा सलाम क़बूल कंदा। हिननि जेको मैसेज ॾिनो सो मूंखे पतो आहे, इन्हनि जी महिरबानी। बाबा, ही जेके अचनि था काफ़ी सारा माण्हू हिते यात्रा जे लाइ, बाबा ईंदा आहिनि असां वटि पिकनिक पॉइंट वारा। अच्छा, जीअं हीअ सवेल तव्हां ॾिठा त इहे वेंदा आहिनि कुंडमलीर वेंदा आहिनि। कुंडमलीर खां पोइ हिते ही दुनिया जी, तव्हां मथे ॾिसो छित ॾिसो, ही दुनिया जी वॾे में वॾी छित, ग़ार नुमा छित आहे, तव्हां मथे ॾिसी था सघो। जी बिल्कुलु, ही तव्हां ॾिसी था सघो, ग़ार नुमा छित आहे, सम्झो न। हीअ 200 फुट लंबी आहे, 50 फुट वेकिरी आहे, हाइट हिन जी 30 फुट आहे। हिनखे कालम कोन्हे, थंब कोन्हे, थूणी कोन्हे। तॾहिं शाह साहिबु हिते जेको आयो हो, ॾिठईं शायदि चई हूंदई त रे थंबे रे थूणी, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कांव, मालूम सभु का तोखे। हीअ कुदरती चीज़ूं आहिनि जेके माण्हू पंहिंजी इंजॉय करण जे लाइ, दिलि खे ख़ुशि रखण जे लाइ ॾिसणु अचनि था। जीअं तव्हां बि निकिता आहियो कुझु ॾिसण जे लाइ, कुझु इंजॉय करण जे लाइ, त हीअ तव्हां ॾिसो, सुठे नमूने सां चेक करे ॾिसो, सही तरीक़े सां ॾिसो त कुदरत असांजे लाइ छा रखियो आहे। हीअ छित तव्हां ॾिसी सघो था, त इहे माण्हू इहे ॾिसणु ईंदा आहिनि। बाक़ी असांजा माण्हू जेके आहिनि, के मन्नत खणी ईंदा आहिनि, कंहिंजी मन्नत पूरी थींदी आहे तॾहिं ईंदा आहिनि। पर ज़्यादातर रश जेकी हूंदी आहे सो हूंदी आहे जुमो, छंछरु, आचर, सूमरु, 4 ॾींहं रश हूंदी आहे।
4 ॾींहंनि खां पोइ रश हल्की थी वेंदी आहे, पोइ माना रश कोन हूंदी आहे, ऐं माण्हू आम तरीक़े सां ईंदा रहंदा आहिनि। दोस्तों वॾी महिरबानी तव्हांजो, साईं सां तमामु ज़बरदस्त कचहरी थी। हाणे हलंदा दोस्तों, हीअ हिकिड़ो नंढड़ी एरिया आहे जिते नंढिड़ो थोरो पाणी आहे, जिते भिटाई साईं लतीफ़ साहिबु उते जेको आहे अंदरि विया त होॾां ठटे मां वञी निकिता। दोस्तों ख़ैर सां थी वियासीं असां, बाबा असांखे नारियल गिफ्ट बि कया ऐं ॾाढी कचहरी बि कई ज़बरदस्त। हाणे हितां हलूं था, हाणे वरी तव्हांखे ॾेखारींदासीं कुंड मलीर या ॿियो जेको बि ब्लॉग हूंदो वरी असांजे ॿिए पार्ट में हूंदो। गर्मी बि ॾाढी आहे हिते ऐं उस बि ॾाढी गरम आहे, फर्श बि काफ़ी गरम आहे। आहे हिते पाणी और रखियल, पहाड़नि मां पाणी अचे थो लेकिन अचे स्लो स्लो थो। ऑटोमेटिक अचे दोस्तों। ही कुछ माण्हू यात्रा जे लाइ आयल आहिनि, काफ़ी सारियूं बसूं। हाणे यार असां बसि ॾाढो थकिजी बि पियासीं, गर्मी बि ॾाढी आहे, AC बि फुल ते हलाए पहाड़नि जे विचां वापसि वञूं पिया कुंड मलीर। हाणे वञूं पिया, अगरि कुंड मलीर जो तव्हांखे ऐं प्रिंसेस ऑफ होप जो वीडियो ॾिसणो हुजे त असांजो उहो बि हिन ते मौजूदु आहे चैनल ते, उते बि असां वियासीं। हीउ आख़िरी गेट हुयो हिंगलाज जो मंदर जो। दोस्तों वीडियो ॾिसण जूं वॾियूं महिरबानियूं सभिनी हिंदू भाइरनि खे असांजो नमस्ते। आवां होस्ट अवैस अकबर ऐं हाणे असीं वञूं पिया कुंड मलीर ऐं प्रिंसेस ऑफ होप ते। वीडियो सुठी लगी हुजे त अवेस व्लॉग्स चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ऐं हाणे हलो त कुंड मलीर ऐं प्रिंसेस ऑफ होप जो हिकिड़ो व्लॉग ॾिसूं। थैंक यू सो मच।